अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अनवर अली सोलंकी अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इश्यूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं मोरो खान जुमानी बख्शंद अहमद जी। सेप्को चीफ सखर चौधरी मोहम्मद सलीम जे सख़्त हिदायतुनि ते चीफ इंजीनियर सेप्को सखर मोहम्मद खान साहू, सुप्रीडेंट इंजीनियर सेप्को सर्कल दादू अहमद खान शेख सेप्को मोरो जे ऑफिसरनि सां गॾिजी मोरो इंजीनियर जे ऑफिस में सार्फिन सां खुली कचहरी कई ऐं कचहरीअ दौरान काफ़ी सार्फिन जे बिलनि ते डिटेक्शन ख़त्म पिण कई। उन मौक़े ते चीफ इंजीनियर सेप्को सखर मोहम्मद खान साहू ऐं सुप्रीडेंट इंजीनियर सेप्को सर्कल दादू अहमद खान शेख साहबनि सां ॻाल्हाईंदे चयो त बिजलीअ जे बाक़ीदारनि खे घुर्जे त पंहिंजा बिजलीअ जा बिल बक़ाया जा जमा कराइनि ऐं बिजली चोरनि खे घुर्जे त ख़ानगी माण्हुनि हथां बिजली चोरी करण खां पासो कनि। ॿी सूरत में संदनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी ऐं जेकॾहिं को वापडा सेप्को जे अमले खे मुलविस ॾिठो वियो त संदनि ख़िलाफ़ पिणु सख़्त कार्रवाई कई वेंदी। उन मौक़े ते सेप्को इंजीनियर मोरो सैयद शाहिद अली शाह, एसडीओ मोरो वन मीर अहमद नूनारी, एसडीओ मोरो 2 मुजिबुर रहमान अब्बासी, आरओ मोरो मोहम्मद अमीन काकली ऐं एसडीओ रोटरी सेल सर्कल दादू जुमानी अली नवाज़ हैदरी ऐं सेप्को अमलो पिणु मौजूदु आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा सिंध इश्यूज़ न्यूज़ टीवी।